दोस्तों अज मुख्तियार अली सीधी जो वॉल्यूम है 495। ही एल्बम 1993 में रिलीज़ थियल है। ही एल्बम तमाम बेहतरीन है। उन दौर में ही तमाम सुठो एल्बम हलियो। हिन में जेके भी कलाम आहिनि सब बेहतरीन आहिनि, पर सभिनी खां बेहतरीन कलाम जेको है गुलाम रसूल जो है। कलाम जा बोल आहिनि, तोखे दिल याद करे पई, तोखे दिल याद करे पई ओ सुहिणा। तव्हां दोस्तन के ॿुधायूं त काफ़ी दोस्तन कमेंट्स भी कया आहिनि, उहे कमेंट्स भी शामिल कयूं। उन खां बाद अॻिते हलंदासीं। पहिरीं कमेंट्स है माशूक अहमद। उन लिखियो है 385 वॉल्यूम सुपर हिट है। आशिक अहमद सोलंकी ज़बरदस्त अदा। बादशाह अहमद सोलंकी बेहतरीन गुड एल्बम है। जिए तव्हां ईअं साथ ॾियो पिया कमेंट्स जो, तीअं साथ ॾींदा रहो। उन खां बाद ॿी कमेंट्स आहिनि। उन खां बाद एहसान अहमद सोलंकी परफेक्ट एल्बम, एम प्रोडक्शन ग्रेड वॉल्यूम। हसन अहमद महर नाइस वॉल्यूम। वॾियूं महिरबानियूं अदा दोस्तों, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अञा ॿिया कमेंट्स भी आहिनि, उहे बि ॾिसूं कहिड़ा आहिनि, छा आहे लिखियो उन्हनि। ही कमेंट्स है शाहबान सोलंकी जी सुपर हिट एल्बम। हेठां वठी शमन अली मीराली के एल्बम ते कमेंट्स आयल है। नई वहीद अहमद, वॾी महिरबानी दा, लख कुर्ब। ईअं दोस्तन जो साथ खपे बस। तव्हां दोस्तन के ॿुधायूं त काफ़ी दोस्त वीडियो ॾिसन था, उहे इतराज़ पिया कनि त तव्हां ॾसियो नथा, मतलब ही एल्बम जेको है इंफॉर्मेशन जे लाइ आहे। काफ़ी दोस्तन मूंखे फ़ोन करे बि चयो त माना तव्हां हिन में तव्हां इहो ॿुधायो त ही इंफॉर्मेशन एल्बम आहे, हिन में कोई गीत ना है शामिल। बिल्कुल। कोशिश इहा ही कयूं था त जीअं सभिनी के समझ में अचे ॻाल्हि त मुख्तियार सीधी जा कहिड़ा एल्बम कहिड़ा आहिनि, कहिड़ा धरती में आहिनि, कहिड़ा सचल में आहिनि, सभु ॾसींदासीं। हर हिकु A to Z इंशाल्लाह। जेके भी एल्बम आयल आहिनि, पारस में आहिनि, थर में आहिनि, धरती में आहिनि, नाज़ में आहिनि, लोक फनकार में भी आहे मुख्तियार सीधी जो। ॿिया प्राइवेट एल्बम जाम आहिनि, सभिनी जे बारे में ॾसींदासीं। तव्हां दोस्तन के ॿुधायूं था। कुछ मां पोइते वॉइस थो कयां, इन करे जो माना कुछ दोस्तन जा कमेंट्स आहिनि, उहे शामिल करे उन खां बाद वरी माना मां ॿुधायां थो त एल्बम जी सिर्फ़ इंफॉर्मेशन आहे। ठीक है, कहिड़े साल में आयो आहे, कहिड़ो वॉल्यूम आहे, कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि, कहिड़ा शाइर आहिनि कलामनि जा। ठीक है दोस्तों, हाँ पहिरियों कलाम मुमताज़ चांडे जो आहे, जेको अॼुकल्ह तमामु घणो मशहूरु आहे। मुमताज़ मौलाई तो सॾिजे, ज़ात ख़त्म करे मौलाई कराए थो पाण खे। कलाम जा बोल अथसि, ॾुख आहे तुंहिंजो यार। उन खां पोइ आहे बख़्शल शाह जो कलाम आहे, अचिणो आहे पिरी मूं ॾे अचिणो आहे। उन खां पोइ आहे ॿियो कलाम आहे बशीर शाह जो, हिकु चोर करे वियो दिलि चोरी। ज़बरदस्त गीत आहे। काबिल पंवर तमामु बहितरीन शाइर लाड़काणे जो, मां छो न घुमां। उन काबिल पंवर जा फर्स्ट कलाम जेके आहिनि ॿ, उहे शमन अली मीराली गाया आहिनि। शमन अली मीराली जो वॉल्यूम 560 1990 जो रिलीज़। उन में 2 कलाम काबिल पंवर जा आहिनि, लाड़काणे जो बेहतरीन शाइर हुयो। उन खां पोइ गुलाम रसूल जो कलाम आहे, सवा तुंहिंजे सोना कीअं रहां। उन खां पोइ मज़हर अबड़े जो कलाम आहे, कंहिंजे चवण ते यारी छिनी पियो। उन खां बाद आहे मुमताज़ चन्नू, मुमताज़ चांडियो न, मुमताज़ चन्नू। ही कलाम आहे केसी ताईं ॾुख ॾींदे सोणा। आख़िरी कलाम गुलाम रसूल मेतले जो कलाम आहे, तोखे दिल याद पई करे। ही तावन जेको आहे सीमा म्यूज़िक खैरपुर जो, तरबियत म्यूज़िक कंदड़। सीमा म्यूज़िक जेको आहे न खैरपुर में, उन दौर में वॾो मशहूरु दुकान हुयो, उते हर क़िस्म जी कैसेट मिलती। दोस्तों वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा।